बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार दोस्तों, हिन वक़्तु आऊं पंहिंजी ज़मीन अब्बास फार्म ते मौजूदु आहियां। लतीफ़ साईं जे इन बैत सां त पोखड़ीअ अथई त पोख न त वींदे मुंद चढ़ी, लुणंदो सारो लोक तूं सिकंदे हिकिड़े संगला। त दोस्तों, असां पंहिंजे दोस्तनि यानी वणनि जो क़तलेआम करे छॾियो आहे। उन खां पोइ हाणे असां नई सिर तयारी कई आहे। कणिक पोखण जी रबी जी मुंद अची चुकी आहे, त असांजी पोखी जेका आहे 3-4 ॾींहं खां वठी जारी आहे। हिन वक़्तु ही तव्हां ॾिसो पिया, सॼियूं ॿनियूं जेके आहिनि चौधारी खेड़ी थी चुकियूं आहिनि, ज़ीरो लेवल लॻी पई आहे ऐं पाणी जो वारो बि हलंदड़ आहे। सो उन करे जेको असां मैकेनिज़म तयारु कयो त कणिक खे कीअं कयूं, त उनजे लाइ इहो कयो आहे त फ़ी एकड़ जेको आहे ॿनीअ जो, उन में 1.5 बोरी DAP जी, 1 बोरी अमोनियम सल्फेट जी ऐं 1 थेलो जेको आहे सो पंहिंजो ह्यूमिक एसिड जो, इहे सभु शयूं जेके आहिनि मिक्स करे ऐं ज़मीन में छटे, पोइ उनजे मथां कल्टीवेटर लॻाए बना कढी ऐं पाणी छॾियो वेंदो। ऐं कणिक जेका असां स्टार्टिंग में छटियूं पिया, उहा सिंध जी मशहूरु वैरायटी TD1 जेका आहे उनखे छटियूं पिया ऐं उनखे जेको आहे सीड ट्रीट यानी उन में दवा मिलायूं पिया, जेका होमब्रे दवा इन बायर क्राफ्ट साइंस जी आहे शायदि, उहा उन सां मिलायूं पिया त जीअं 2-4 साल खां वठी ॾिसूं पिया त कणिकुनि में रती लॻे पई, रस्टी बीमारी या बंट जी अचे पई, त उन जे ख़ात्मे जे लाइ इहो प्री प्लानिंग कई विया त भाई हर ॿिज जेका बि जिन्स लॻाइणी आहे कणिक जी, त उनखे सीड ट्रीटमेंट करिणो आहे ऐं 1.5 बोरी DAP जी तरे में, उन सां गॾोगॾु अमोनियम सल्फेट जी हिकिड़ी बोरी ऐं ह्यूमिक एसिड जो हिकिड़ो थेलो जेको 10 kg जो आहे उहो लॻायो पिया आहे। ऐं असांखे उमेदु आहे त अलाह ताला असांजे रोज़ी रिज़्क़ में बरकत विझंदो ऐं फ़सुलु बहितरीनु थींदो। वॾी महिरबानी।